मुसलमाननि मुसलमानी त हली वई आहे पर इंसानियत बि मोकिलाए वई आहे। चङा भला निमाज़ पढ़ण वारा पीउ जो अदब एहतराम नथा करनि, चङा भला निमाज़ न पढ़ण वारा अम्मा जो हया नथा करनि, अम्मा जो ख्याल नथा करनि। इहे कहिड़ियूं निमाज़ां तव्हांजे कम जूं जो अबे खे नाराज़ कयूं वेठो आहियां, अम्मा खे नाराज़ कयूं वेठो आहियां, अबे खे कुराड़ो कुराड़ो थो चवीं, अम्मा मिठीअ खे कुराड़ी कुराड़ी थो चवीं। अॼु अबे खे नौजवान पुट भुजा था ॾियनि, अॼु अम्मा पौड़ीअ खे अम्मा झूनड़ीअ खे नौजवान मारूं था ॾियनि, धक था हणनि। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, दिल असांजी दर्दनि में भरी पई आहे। अॼु पुट था पीरनि खे जेल में विझराइनि। हाणे मुंहिंजे फोन आई, मां शहर जो नालो न खणंदुमि, ॿुधाइनि पिया चई हिते एॾी ज़ुल्म जी इंतहा थी आहे, पुट वञी पीउ ते फायर करायो आहे। ओ ज़ालिमो छा थी वियो आहे तव्हांखे? जंहिं अबे पालियो, जंहिं अबे वॾो कयो, जंहिं प्यार कयो, जंहिं मोहबत कई, जंहिं कुर्ब सां तोखे ताटियो, तोखे वॾो कयो, तोखे शादी कराई, अॼु तोखे वॾे मां वॾो दुश्मन नज़र थो अचे त अबो थो नज़र अचे। ज़ालिम तोखे छा थी वियो आहे? अॼु अम्मा वीचारीअ खे वेठो कारियूं थो ॾेई, वेठो अम्मा खे घटि वधि ॻाल्हाईंदो। यादि रख, नबी साईं फरमायो, जेको अबो नाराज़, जेको अम्मा नाराज़, भले वो आलिमा, भले वो मुफ्तिया, भले वो कारिया, भले वो हाफिजा, भले वो शहीदा, भले वो गाजिया, भले वो तहज्जुद गुज़ारा, जेकॾहिं अबो नाराज़ अथसि, अम्मा मिठी नाराज़ अथसि, नबी साईं फरमायो उनजे लाइ जहन्नम जी बाहि तयार आहे। मां मोहम्मद करीम उन्हनि जी शफ़ाअत न कंदुसि जेके अबे अम्मा खे नाराज़ था कनि, अबे अम्मा खे कावड़ाइनि था। तॾहिं त अल्लाह ताला बि हीअं अबे अम्मा जी क़ुरान मजीद में पारत कई, वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। केड़े मोलो दे ॻाल्हायो, ज़ुल्म लॻो पियो आहे, पीउ खे धक, मौलवी मौलवी अल्लाह जी ज़ात जो कसम, मौलवी पीउ खे पेरनि हेठों विहारियूं वेठा आहिनि, पाण मोतबर जी मथो वेठा। मां अखियुनि सां ॾिठा, अछी ॾाढ़ी वारो पीउ पेरनि में वेठो आहे, हे पुट मोतबर सीटियो अॻिते मथे खटिजे वेठो, शर्म नथो अचे। नबी साईं फरमायो बाबे खे मथों विहारींदा कयो, नबी साईं फरमायो बाबे खे ॾिसो त इज़त में, एतराम में, इस्तक़बाल में उथी बीहंदा कयो। नबी साईं फरमायो बाबे सां ॻाल्हायो त अदब एतराम सां ॻाल्हाईंदा कयो। नबी साईं फरमायो बाबे जॾहिं हले त बाबे जे पोयों हलंदा कयो, कॾहिं बि बाबे सां गॾु या बाबे जे अॻियों न हलंदा कयो। नबी साईं फरमायो बाबो जेका तव्हांखे ॻाल्हि कंदो वञे हुन ते अमल कंदा वेंदा कयो। अॼु वीचारो बाबू वेठो आहे, पुट खे सॾे थो, पुट अचण जे लाइ तयार नाहे। अॼु बाबो वीचारो जंहिं रस्ते सां अचे थो त पुट उहो रस्तो ई मटायो थो वञे। अल्लाह अकबर कबीरा, को बाबे जो एतराम नाहे, कोई अम्मा जो एतराम नाहे। अम्मा वीचारी घर में वेठी आहे, कुंड थियूं वीचारी, हुन सां वेहण जे लाइ पुट तयार नाहे। ओ ज़ालिमो पुट
ए अमड़ियूं वेचारियूं जीअं नी पुटनि जे आसरे थियूं तव्हांखे छा थियो आहे जो अम्मा वेचारी जे लाइ तव्हांखे टेम नाहे ज़ाल लाइ टेम आहे हाँ बच्चनि ॿारनि जे लाइ टेम आहे आल औलाद लाइ टेम आहे बाज़ार जे लाइ टेम आहे हाँ घुमण फिरण लाइ टेम आहे वापार ऐं तिजारत लाइ टेम आहे पर अम्मा पोड़ीअ लाइ टेम नाहे अमड़ियूं वेचारियूं घरनि में रोहनि थियूं पुट वेहण जे लाइ तयार न मां ॾे हिकिड़ो नौजवान आयो ज़ारो कटा रखड़ो पाणी पिहारे रोई करे चवे पियो जीअं साईं इब्राहिम मां ॾाढो दर्द में भरियो पियो आहियां दुख में भरियो पियो आहियां दिल चवे थी दरणियूं कयां दाहूं कयां मां जो आख़िर ॻाल्हि छा आहे चई साईं इब्राहिम मुंहिंजी अम्मा वेचारी पोड़ी ज़िंदा हुई हाँ मां हिकिड़ो पुट मांखे मां जंहिंमहिल राति जो देरि सां वञा त मां वेचारी इंतज़ार में वेठी आहे ज़ाल मुंहिंजी सुम्ही पवंदी बछड़ा ॿार सुम्ही पवंदा अम्मा वेचारी वेठी हूंदी मां अचां यकदमि अम्मा दरवाज़ो खोले ऐं फरमाईंदी अबा ॾे हाल वाल मानी खाधी थी करनि अबा ॾे हाल वाल तबियत त सही थी अबा ॾे हाल वाल एॾी देरि करे छो आयो आहे ख़ैर त आहे चई साईं मूंखे चिड़ाईंदी ही मां अम्मा खे चवंदुमि अम्मा छो थी मूंखां एॾा सुवाल करे छो थी इंतज़ार करे सुम्ही पवंदी कर अम्मा रोई चवंदी अबा मां हिन दिलि खे छा कयां दिलि तड़पदी आहे त अल्लाह मुंहिंजे बचे ॾे ख़ैर करे देरि थी वई आहे हालात बि सही न आहिनि पुट मां तोखे दुआऊं ॾिनी आहे मां वरी कावड़ में चवांस अम्मा सुम्ही पवंदी कर मुंहिंजो इंतज़ार न कंदी कर पर मां चवांस पोइ बि अम्मा न मुड़े वेचारी वेठी हूंदी राति जो देरि ताईं जेसि ताईं मां न अचां वरी सुबुह सां जंहिंमहिल उथे वरी उथण सां ई वरी मूं ॾे अचे वरी मूंखे चवे अबा वञे त नाश्तो करे वञा अबा वञे थो ड्यूटीअ ते मानड़ी खाई वञा ओ अबा वरी राति जो साजरी अचण जी कोशिशि कजां मूंखे इंतज़ार थो थिए चवे पियो जीअं साईं इब्राहिम मूंखे कावड़ पई अचे मूंखे शैतान जोश पियो ॾिराए मां खे चवां मां एॾो छो भला तूं मूंखे परेशान कंदी आहीं वेचारी अम्मा निमाणा नेण करे मूंॾे तकींदी कमरे में वेठी हूंदी सॾ कंदी मां कन लाडार करे हेॾो जो होॾे होॾो जो होॾे हलियो वेंदो अम्मा वेचारीअ जे सॾ ते न ईंदो हाणे साईं अम्मा वेचारी दुनिया जो जान छॾे वई आहे हाणे ॾी ख़बर पए त अम्मा केॾी हैसियत वारी हुई अम्मा केॾी हाँ घर जो सिंगार हुई अम्मा केॾो घर जी आबादी हुई अल्लाह अकबर कबीरा साईं इब्राहिम हाणे अम्मा पोड़ी वफ़ात करे वई आहे मां राति जो देरि सां नथो वञा साजिर थो वञा देरि सां वञा थो त मां नज़र नथी अचे अॼु हाणे मूंखे पुछण वारो नाहे मानी पुछण वारो नाहे सेहत पुछण वारो नाहे अॼु मूंखे कोई राति जो देरि सां दरवाज़े खोलण वारो नाहे घरवारी सुम्हींदी पए बचड़ा सुम्हींदा सुबुह सां नाश्ते पुछण वारी कोन आहे हाणे साईं मां रोहां थो वञा थो अम्मा जे कमरे में अम्मा जो कमरो बि मूंखे खाइण थो अचे हाणे रोहां थो वञी अम्मा जे कमरे में वेहां थो रोहां थो त काश अम्मा अचे वापसि अम्मा खे मां ज़ोर ॾियां कीअं मां वेचारी कमरे में कुंड वटियूं वेठी हूंदी कीअं तकींदी कीअं सॾींदी मां लापरवाही कंदुमि हेॾो जो होॾे होॾो जो होॾे भुॻो ईंदो अल्लाह अकबर कबीरा एॾो त रोई रोई मूंखे हाल ॿुधायो जो मुंहिंजे अखियुनि मां बि नार वई पिया मां बि रोई पियुमि चई साईं हाणे वञा थो अम्मा जे क़बर ते रड़ियूं करे अम्मा खे सॼां थो दाऊं करे हाणे चवां थो त जेकर मुंहिंजी अम्मा उथी अचे त मां अम्मा जी ख़िदमत कयां अम्मा खे ज़ोर ॾियां अम्मा सां कचहरियूं कयां
अम्मा सां ॻाल्हायां साईं हुई त अम्मा जो क़दुर न हो हाणे वई आहे त ख़बर पई आहे त अम्मा जी केॾी हैसियत आहे अम्मा जो केॾो वॾो मान आहे केॾो वॾो क़दुर आहे साईं इब्राहिम माण्हुनि खे वाइल कर नौजवाननि खे वाइल कर चवनि त पंहिंजी अम्मा वेचारीअ खे तकलीफ़ न ॾियनि अम्मा वेचारीअ खे नाराज़ न करनि अम्मा वेचारीअ खे हाकारियूं न ॾियनि अम्मा वेचारीअ खे टेम ॾियनि पंहिंजीअ खे अम्मा सां वेहनि कचहरियूं करनि ज़ोरड़ा ॾियनि अम्मा जो क़दुरु करनि ईअं न थिए जो मां वांगुरु पूरो ईंदा वठनि साईं इब्राहिम माण्हुनि खे पारत कर त अम्मा जो ख़्यालु करनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ ॼण बिरादरी वारो ॿियनि क़ौमुनि सां तालुक रखण वारो मां सभिनी खे मिंथ थो कयां मेड़ थो कयां गुज़ारिश थो कयां जिन जूं अमड़ियूं जीअरियूं अल्लाह जो वास्तो त पंहिंजे अमड़ियुनि खे वञी टेम ॾियो पंहिंजे अमड़ियुनि सां कचहरियूं कयो रोज़ानो रोज़ हिकिड़ो कलाक पंहिंजे अमड़ियुनि सां गुज़ारियो अमड़ियुनि खां दुआऊं घुरायो मां वाइलनि में चवंदो आहियां त तव्हांखे छा थी आहे मुस्लमानो वतो था मौलवियुनि जे कॾ भॼंदा दुआऊं घुराईंदा वतो था आमलनि खां तावीज़ कराईंदा वतो था भॼंदा हुन खां दुआ घुराईंदा हुन खां दुआ घुराईंदा जॾहिं तव्हांजी अम्मा तव्हांजो अबो ज़िंदा आया त तव्हां ॿियनि खां दुआ छो था घुरायो पंहिंजे पीउ खां हथड़ा खणायो पंहिंजी अम्मा मिटीअ खां हथड़ा खणायो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे इहे हथड़ा खणंदा वेंदा बिना देर जे दुआ क़बूल थींदी वेंदी इहे हथड़ा झलींदा वेंदा बिना देर जे अल्लाह साईं तव्हांजी दिलि जी मुराद क़बूल फरमाईंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो तंहिंजे करे मां तव्हां समूरनि खे गुज़ारिश थो कयां अबे जो हया कयो अम्मा जो हया कयो उफ़ियूं वाला तन्हरुमा वकुल्लहुमा क़ौलन करीमा छा थी वियो अबो नथो वणे अम्मा नथी वणे चङा भला अबे जो हया नथा कनि अम्मा मिठीअ जो हया नथा कनि गारियूं पीउ कुराड़े खे अम्मा पोड़ीअ खे गारियूं मां ॾिठा न हाजी गाज़ी तहजुद गुज़ार पीउ खे कुराड़ो था चवनि